मोबाइल सर्विस बंद हुजे तॾहिं बि कॉल करणु मुमकिन आहे ऐं उन जो तरीक़ेकार बि सवलो आहे। अव्हां जो फोन एरोप्लेन मोड ते हुजे तॾहिं बि अव्हां कॉल करे सघो था। इहा नई टेक्नोलॉजी आहे जंहिंमें सिम जो हुजणु ज़रूरी न आहे, पर जंहिंखे अव्हां कॉल करे रहिया आहियो उन वटि बि उहा सर्विस हुजणु ज़रूरी न आहे। नॉर्मल फोन ते बि हू कॉल रिसीव करे सघे थो। हिन नई टेक्नोलॉजी जो नालो वाईफाई कॉल आहे ऐं पाकिस्तान में रुगो जाज़ इहा सर्विस मुतारिफ़ कराई आहे। हिन में कॉल लाइ मोबाइल टावर्स जे नेटवर्क बदिरां अव्हां जे वाईफाई नेटवर्क खे इस्तेमाल कयो वेंदो आहे ऐं जंहिंखे अव्हां कॉल करे रहिया आहियो उन वटि बि इहा सर्विस हुजणु ज़रूरी न आहे। उन वटि जेकॾहिं नॉर्मल मोबाइल आहे तॾहिं बि हू कॉल रिसीव करे सघे थो। वाईफाई कॉलिंग सर्विस में अव्हां खे रुगो इंटरनेट जी ज़रूरत आहे। अव्हां जी कॉल इंटरनेट ज़रिए कई वेंदी, यानी अव्हां जी कॉल जी ट्रैफिक नॉर्मल टावर बदिरां अव्हां जी इंटरनेट कनेक्शन तां थींदी। हिन जो फ़ाइदो इहो आहे त जिते मोबाइल कंपनी जी सर्विस न हूंदी उते बि जेकॾहिं इंटरनेट मौजूद आहे त अव्हां कॉल करे सघो था। कॉल खां सवाइ SMS बि मोकिले ऐं रिसीव करे सघो था। इंटरनेट ते मौजूद ॼाण मूजिबि अव्हां जेकॾहिं कंहिं जहाज़ में आहियो या कंहिं ॿिए मुल्क में मौजूद आहियो तॾहिं बि अव्हां कॉल करे सघो था ऐं इन जा के वाधू चार्जिस बि न हूंदा। सिम जो फोन में मौजूद हुजणु ज़रूरी न आहे ऐं इन सर्विस खे इस्तेमाल करण लाइ एरोप्लेन मोड लगाइणु ज़रूरी न आहे। रुगो मोबाइल में इन सर्विस खे ऑन करणो पवंदो आहे। जॾहिं अव्हां जे टावर मां सिग्नल्स कमज़ोर थींदा ऐं अव्हां वाईफाई सां कनेक्ट हूंदा त अव्हां जो फोन पाण मुरादो अव्हां जी कॉल खे वाईफाई ते स्विच करे छॾींदो। हिन सर्विस खे इस्तेमाल करण लाइ अव्हां खे रुगो 3 शयुनि जी ज़रूरत आहे। हिकु अहिड़ो मोबाइल हुजे जेको वाईफाई कॉल खे सपोर्ट कंदो हुजे। ॿिए नंबर ते अव्हां जो नेटवर्क वाईफाई कॉल खे सपोर्ट कंदो हुजे। मिसाल तौर हाणे जेज़ इहा सहूलियत ॾेई रहियो आहे। टियों नंबर हिकु सुठो वाईफाई नेटवर्क हुजणु घुर्जे। हाणे ॻाल्हि करियूं था हिन सर्विस खे ऑन कीअं करणो आहे। हिन लाइ अव्हां जे नोटिफिकेशन बार में वो वाईफाई जा ऑप्शन ज़ाहिर थींदा हूंदा। इन खे ऑन करणो पवंदो। जेकॾहिं इहे ऑप्शन न हुजनि त अव्हां सिम सेटिंग में वञी उन खे ऑन करे सघो था। इन खां सवाइ इन खे मोबाइल फोन जी सेटिंग्स में वञी वाईफाई कॉलिंग लिखी सर्च करे ऑन करे सघिजे थो। हीअ सर्विस मुफ़्त आहे। अव्हां जे बैलेंस मां एतिरी रक़म कटिबी जेतिरी आम नेटवर्क ते ॻाल्हाइण लाइ काटी वेंदी आहे।